अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उनर मोरो मां ख़बर शामिल कयूं था। टोबान अली अबरोजी मोरो भरसां ॻोठ दिलबराबाद जे रहवासियुनि भुट्टा बिरादरीअ पारां हमले जा जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं मोरो पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल क़यूम भुट्टो, मोहम्मद अमीन भुट्टो, फिदा हुसैन भुट्टो, इम्तियाज़ भुट्टो, जावेद भुट्टो, मोहम्मद सिद्दीक़ भुट्टो, गुलज़ार हुज़ूर बख़्श साजन साहिब, गुलाम अली भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं अॻु मोरो बाईपास ते असांजे माण्हुनि मथां चांडिया बिरादरी जे डंडा बिरादर माण्हुनि मिस्किन चांडियो, आबिद चांडियो, ज़ाहिद चांडियो, असाब चांडियो, परवेज़ चांडियो, बिलावल सदाम चांडियो ऐं ॿियनि हमलो करे डंडा, लठियूं ऐं बंदूकुनि जा कुंदाक हणी मोहम्मद यासीन भुट्टो ऐं सिकंदर भुट्टो खे ज़ख़्मी करे हिकु मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया ऐं ज़ख़्मियुनि खे मोरो अस्पताल आंदो, जिते हालत ख़राब हुजण सबबि नवाबशाह मुंतक़िल कयो वियो, जेकी हिन वक़्तु इलाज हेठि आहिनि। जॾहिं त असां मोरो थाणी ते आयासीं त असांखे SHO मोरो क़ुर्बान अली कलोड़ धिका थेला ॾेई ॿाहिरि कढी छॾियो ऐं हथ खणी फ़ैसिले जे लाइ ज़ोर भरियो ऐं SHO मोरो धुर बणिजी वियो आहे, जेको असांखे केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि चयो त चांडिया बिरादरीअ खे MPA मुमताज़ अली चांडियो जी सपोर्ट हासिल आहे ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा वोटर आहियूं ऐं असांखे वोट ॾियण जी सज़ा ॾिनी पई वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त SHO मोरो क़ुर्बान कलोड़ जवाबदार धुर खां 5 लख रुपया वठी असांजी हिकु बि न ॿुधी रहियो आहे ऐं उन्हनि जो साथ ॾेई रहियो आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई आहे त हमलो कंदड़ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़। बिलावल, परवेज़, जाब चांडिया जेके असां सुञाणी नथा आबिद चांडियो ढकाणी ऐं असां वियासीं न आख्या असां हमरा जवाबदार नथो ॿधे, उन खां पैसा वठा असांजो यासीन भुट्टो, सिकंदर भुट्टो चौथों ॾींहुं पुलिस FIR कान थी वठे। यासीन भुट्टो ऐं सिकंदर भुट्टो शदीद ज़ख़्मी आहिनि। सिकंदर भुट्टो तमामु सीरियस आहे, जंहिंखे हैदराबाद खणायो आहे। यासीन भुट्टो खे जेके वठी आहियूं क़ुर्बान कलवल चांडियनि खां 5 लख रुपया वरिता आहिनि। चौथों ॾींहुं असांजी FIR नथी कटी वञे ऐं जवाबदार को बि नथो ॿुधे। असांखे जवाबदार हर रोज़ु धमकियूं ॾियनि था। कल्ह बि आया असांखे धमकी, तव्हां एहतिजाज कयो या FIR करायव, तव्हांखे धमकी ॾिनी वेंदी। एतिरे जे पैसा वरिता आहिनि ऐं मुमताज़ चांडियो धुर बणियल आहे, जेको असांखां इंसाफ़ कयो वञे, उनजी सपोर्ट आहे। असांखे इंसाफ़ नथो मिले। चौथों 5 ॾींहुं असीं आया आहियूं हिते, जे असांजा जेको बि असां एहतिजाज कयूं था, असांजो एहतिजाज रिकॉर्ड कयो वञे ऐं असांजा जेके माण्हू उन्हनि हमलो कयो उनखे गिरफ़्तार कयो वञे। असांखां सरासर नाजाइज़ी आहे। मोरो शाम अचो, सुभाणे अचो, सॼो बासर माण्हुनि जी वंगार पियो थो वहे। असां सां वॾो क़ुर्बान कलवल 5 लख रुपया वरिता। असां सां नाइंसाफ़ी आहे। महिरबानी भला करे असां इंसाफ़ कयो वञे।